अस्सलाम वालेकुम आबादकार दोस्तों, उम्मीद आहे तव्हां सभु ख़ैरियत सां हूंदा। अॼु तव्हांखे हिन वीडियो में असां ॿुधाईंदासीं त फर्टिलाइज़र प्लान काटन जे लाइ कहिड़ो हुअणु घुरिजे। काफ़ी आबादकार सुवाल कंदा आहिनि। असां कोशिशि कंदा आहियूं असांजो जेको नाक़िस ज़हन आहे उन जे मुताबिक़ असां तव्हांखे ॼाण ॾींदा रहंदा आहियूं। तव्हां बि कोशिशि कंदा कयो, जिते असां ग़लति हुजूं उते असांजी रहनुमाई कंदा कयो, छाकाणि त हर इंसान हर शइ में एक्सपर्ट कोन हूंदो आहे। अलाह जी ज़ात परफेक्ट आहे। असां सिर्फ़ु कोशिशि कंदा आहियूं, तव्हां असांजी रहनुमाई ज़रूरु कंदा कयो। हाणे वणनि जो फ़सुलु जेकॾहिं असां पाण मिसाल ॻाल्हि कंदासीं त वणनि जे फ़सुल ते वधि में वधि महिनत दरकारु आहे। हींअर जेके असांखे चैलेंजिस आहिनि उहे तमामु घणा चैलेंजिस आहिनि, पर डेफिनेटली असांखे वण पोखणा आहिनि, असांखे आबादी खणणी आहे, असांखे पैदावार खणणी आहे, त असां उन्हनि ते महिनत ज़रूरु कंदासीं। कुझु शयूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके असांजे ॿूटनि जे लाइ तमामु ज़रूरी हूंदियूं आहिनि। हाणे सभिनी खां पहिरियां जेका तमामु अहम ॻाल्हि आहे त असांजी सॉइल जी असां वटि टेस्ट हुजे, त असांजे ज़मीन में जिते असां फ़सुलु पोखियूं था त उन में असांजूं कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं आहिनि या कहिड़ियूं न आहिनि। आबादकार दोस्तों, असांजे ॿूटनि जे लाइ 3 शयूं तमामु ज़रूरी हूंदियूं आहिनि: NPK, नाइट्रोजन, फास्फोरस, पोटाश। असां जेकॾहिं ज़मीन जी सही नमूने सां कंहिं सुठी लेबॉरेटरी खां असां टेस्ट कराईंदासीं, असां पंहिंजी ज़मीन जो पाणी या ज़मीन जो जेको आहे मिटी चेक कराईंदासीं, त असांखे ख़बर पवंदी त असां जेको पाणी इस्तेमालु था कयूं ज़र वारो ज़ेरे ज़मीन पाणी आहे, या जेका असांजी ज़मीन जी मिटी आहे उहा कहिड़े क़िस्म जी मिटी आहे। आया उहा कलराठी बनी आहे, आया उहा जेका आहे वारियासी बनी आहे, उहा लटियासी बनी आहे, या उहा जेका आहे पकी बनी आहे, या उहा सैलाबी बनी आहे। उन हिसाब सां पोइ असां जेको आहे उन ते फर्टिलाइज़र वग़ैरह यूज़ कंदासीं। हाणे कुझु शयूं अहिड़ियूं आहिनि जेके असां तव्हांखे ॿुधायूं था, तव्हां कोशिशि कयो त पंहिंजा राया ज़रूरु ॾिजो त तव्हां छा था इस्तेमालु कयो। DAP, जंहिंमें जेको माना फास्फोरस जो असांजो सोर्स आहे उहो DAP हूंदो आहे। DAP जेतिरो असां शुरूआति में कंदासीं, इस्तेमालु कराईंदासीं, ओतिरो असांखे फ़ाइदो आहे। ठीकु आहे। जेकॾहिं मिसाल इहो आस्ते आस्ते रिलीज़ थो थिए, आस्ते आस्ते ॿूटनि खे मिले थो, त असां कोशिशि कंदासीं DAP इस्तेमालु कंदासीं शुरूआति में, जॾहिं ॿनी खे आख़िरी असां हर ॾींदा आहियूं, या जॾहिं असां नाड़ी या चुंगी कराईंदा आहियूं, त उन खां पहिरियां असां DAP ॾेई करे पोइ असां पंहिंजो फर्टिलाइज़र ॿिज पोखींदासीं। क्वालिटी ॿिज जे हवाले सां असां तव्हांखे चवंदा रहंदा आहियूं त क्वालिटी ॿिज हिकिड़ी तमामु घणी अहमियत थो रखे। उनजो हिकिड़ो पंहिंजो किरदारु आहे। उन ते काफ़ी वीडियोज़ असां पंहिंजे चैनल ते, यूट्यूब चैनल ते, एग्रीकल्चर एंड ह्यूमिनिटी ते असां जेको आहे रखियूं आहिनि। कुझु शयूं असां फेसबुक ते कोन रखंदा आहियूं, असां पंहिंजे यूट्यूब चैनल ते रखंदा आहियूं। तव्हांखे गुज़ारिश आहे, एग्रीकल्चर एंड ह्यूमिनिटी जे बारे में असां हींअर 100 खां 200 खां मथे वीडियोज़ जेको आहे मुख़्तलिफ़ कणिक जे जिन्सनि ते ऐं मुख़्तलिफ़ फ़सुलनि ते असां रखियूं आहिनि। उन में तव्हांखे तमामु घणी इंफॉर्मेशन मिलंदी। DAP शुरूआति में ॾींदासीं। DAP केतिरो ॾियणु घुरिजे, ॾिसो सॉइल एनालिसिस हूंदी त उहा हिकिड़ी अलॻि शइ आहे, पर जेकॾहिं आम तौर ते ॾिठो वञे त असांजे ज़मीननि में फास्फोरस ऐं पोटाश तमामु घटि आहे। इन जे लाइ 1 खां 2 बैग तव्हांखे फास्फोरस मतिलबु DAP या SSP जेको आहे तव्हांजी ज़मीन जे मुताबिक़ सिंगल सुपर फास्फेट ऐं डायअमोनियम फास्फेट जेको आहे इहे तव्हां ॾींदो। उन खां पोइ शुरूआति में कोशिशि कंदा कयो SOP पोटाश जेको आहे, सल्फेट ऑफ पोटाश जेको आहे, इहो तव्हां लाज़मी जेको आहे माना शुरूआति में ॾींदो। जेतिरो असांजे ॿूटे जी पाड़, जेतिरो असांजो शुरूआति में ॿूटो मज़बूत हूंदो, ओतिरो असांखे तमामु घणो फ़ाइदो थींदो। इहा ॻाल्हियूं यादि करे छॾियो। कुझु शयूं अहिड़ियूं आहिनि जेके शुरूआति में ॿनी जो गंदका, ॿनी खे साफ़ु सुथिरो करे, सुठे नमूने सां ॿनी जी तयारी करे, सुठा गहरा हर लॻाए, पोइ जेको आहे असां जेको आहे DAP ऐं पोटाश शुरूआति में ॾींदासीं। जेकॾहिं मिसाल शुरूआति में नथा ॾियूं त छा थींदो, त असां कोशिशि करे जेको आहे उनखे 15-20 ॾींहं जॾहिं असां पाणी ॾियूं या उनखे शुरूआती 15-20 ॾींहंनि जे अंदरि ॾियूं, त जीअं असांजी ॿूटे जी सही नमूने सां ग्रोथ थिए। SOP मतिलबु पोटाश पाण केतिरो ॾींदासीं, 1 बैग 1 खां 1.5 बैग असां ॾींदासीं। ठीकु आहे। पर उहो ॾिसो त तव्हांखे कहिड़ो फार्म में मिले थो, त आया 25 किलो में मिले थो, आया 50 किलो में मिले थो, आया तव्हांखे जेको आहे 8 किलो में मिले थो, 12 किलो में, जेको तव्हांखे सोर्स मिले थो, जहिड़ी पैकिंग में मिले थो, सुठे कंहिं मतिलबु सोर्स खां तव्हां वठंदो त उहो तव्हांखे तमामु घणो फ़ाइदो थींदो। प्रोडक्ट हमेशह कुझु कंहिं रिपोर्टेड सुठे सोर्स खां, डीलर जे एतमाद खां, या पंहिंजे जेको आहे कंपनी जे नुमाइंदे जे एतमाद खां वठंदो, तव्हां सां को धोखो ठगी कोन थींदी। सल्फर
सल्फर हिकिड़ो अहिड़ो एलिमेंट आहे जेको मतिलबु असां जेकॾहिं DAP सां ॾींदासीं, पोइ फास्फोरस सां ॾींदासीं, पोटाश सां ॾींदासीं, ज़िंक सां ॾींदासीं, बोरान सां, मैग्नीशियम सां ॾींदासीं, उन्हनि जे असर खे वधाए सघंदो आहे। सल्फर तमामु ज़रूरी आहे। हाणे सल्फर हिकु बैग मतिलबु उहो केजीज़ में आहे, ठीकु आहे। ऐं जेकॾहिं मिसाल तव्हांखे उहो लिक्विड में मिले थो, जहिड़े बि फार्म में मिले थो, जेतिरे केजीज़ में तव्हांखे मिले थो, उहो तव्हांखे लाज़मी इस्तेमालु कराइणो आहे। नाइट्रोजन यूरिया जो जेको सोर्स आहे, मतिलबु नाइट्रोजन जो जेको सोर्स आहे उहो आहे यूरिया। उहो असां 3 खां 3.5 बैग ॾेई सघूं था। पर जेकॾहिं तव्हां किराप जी कंडीशन ॾिसंदो, जेकॾहिं तव्हां 2 बैग इस्तेमालु था करायो त उन हिसाब सां तव्हां पंहिंजे किराप जी उन टाइम जी जेका कंडीशन आहे उन खे असां स्प्लिट कंदासीं, उन्हनि खे असां विरहाईंदासीं। हिकिड़े टाइम ते यूरिया कॾहिं बि इस्तेमालु न कंदासीं। सिलो सिलो थोरो थोरो जेको आहे अधु बैग मुनी बैग खां स्टार्ट कंदासीं ऐं ईअं असां स्प्लिट करे जेको आहे 3 खां 3.5 बैग जेको आहे असांजे किराप जे लाइ इहो ॾींदा ईंदासीं, ठीकु आहे। जेके जीअं जीअं असांजो फ़सुलु वॾो थींदो असां यूरिया जो डोज़ वधाईंदा वेंदासीं। उन खां पोइ जेको पाण जेके आहिनि जेके बि शयूं ॾियूं था, मिसाल नाइट्रोजन, फास्फोरस, पोटाश थी वियो, उन सां गॾु सल्फर तव्हां लाज़मी इस्तेमालु करायो। जेकॾहिं तव्हां ज़िंक ॾेई था सघो, बोरान ॾेई था सघो, वरी पोटाश जो स्प्रे करे सघो था, मैग्नीशियम ॾेई सघो था, इहे सभु शयूं किराप जी मैनेजमेंट जे लाइ माना ईअं सम्झो फ़ाइदेमंद थींदियूं, नुक़सानकार न थींदियूं। पर तव्हांखे ख़बर हुजे त असां कहिड़े स्टेज ते कहिड़ी शइ ॾियूं। शुरूआति में जॾहिं तव्हां पोटाश ऐं फास्फोरस इस्तेमालु कराईंदो त इनशा ताला असांजे प्रॉपर ग्रोथ थींदी। पोइ नाइट्रोजन मतिलबु यूरिया ऐं जीअं सल्फर जो आस्ते आस्ते पाण इस्तेमालु कराईंदासीं। फ्लावरिंग स्टेज ते आबादगार पुछा कंदा आहिनि त फ्लावरिंग स्टेज मतिलबु जॾहिं गुल ईंदो आहे त उन टाइम ते असां छा इस्तेमालु करायूं। गुल जे टाइम ते हमेशह बोरान, पोटाश, कैल्शियम, अमाइनो एसिड वग़ैरह ॾींदा आहियूं, जीअं असांजी गुल ॿाटी ताक़त वठे ऐं उनखे अहिड़ा मतिलबु सप्लीमेंट्स मिलनि, अहिड़ियूं शयूं मिलनि जॾहिं असांजो टेम्परेचर वधी वञे, गर्मी पद असांजो वधी वञे त उन हिसाब सां असांखे नुक़सानु न थिए। हाणे छा थींदो आहे, जॾहिं बि असांजो ॿूटो गुल थींदो आहे त उनजो टेम्परेचर असांजो ईअं सम्झो 40-45 जे विच में या इन खां बि मथे थी वेंदो आहे। हींअर मौसमियात जी तब्दीली ते जेके वधि में वधि असांखे शयूं नुक़सानु थियूं ॾियनि त हाई टेम्परेचर थी वियो आहे। उन खां अलावा जेको आहे असांजी वाटर शार्टेज जा मसइला आहिनि। उन खां अलावा जेको आहे असांखे अणमुदाइता मींहं जेके आहिनि, बारिशूं ॾिसो तव्हां, हींअर बि जेके राति जो तव्हां ॾिसो था, कुझु वक़्तु राति जो तव्हांखे गर्मी पई थिए, मच्छर तंग पिया कनि। हींअर तव्हां कमरे में मिसाल 10 बजे ताईं 11 बजे ताईं पखो हलायो त वरी बंदि था करे छॾियो, थधिकार थी वञे। इहे मौसमियात जी तब्दीली जा इफेक्ट आहिनि। ऐं तव्हां टियों चोथों ॾींहुं ॾिठो त केतिरी असां वटि बारिश थी आहे। असां कोशिशि कंदा आहियूं त तव्हांखे इन्हनि सभिनी शयुनि खे गॾाए त करे ॿुधायूं त ॾिसो असांखे मौसमियात जी तब्दीली खां बचिणो आहे। इन्हनि शयुनि जो असांखे ख़्यालु करिणो आहे, टाइम ते पोखी करणी आहे, सुठा बीज इस्तेमालु करणा आहिनि, फर्टिलाइज़र प्लान पाण खे सुठो रखिणो आहे। फ्लावरिंग स्टेज ते पोटाश, बोरान, सल्फर, ज़िंक या अमाइनो एसिड, कैल्शियम, मैग्नीशियम, इन्हनि जो जेकॾहिं तव्हां मिसाल इस्तेमालु कराईंदो, इन्हनि जो जेकॾहिं मिसाल तव्हां कराईंदो इस्तेमालु कराईंदासीं, इन्हनि जो स्प्रे कराईंदासीं त इन्हनि जो तमामु घणो फ़ाइदो थींदो ऐं असांजे ॿूटे जी ग्रोथ सुठी थींदी। इहे कुझु शयूं आहिनि जेके असां तव्हांखे सम्झाइण जी कोशिशि था कयूं। तव्हां कमेंट्स में लिखिजो, जेके शयूं तव्हांखे सम्झ में नथियूं अचनि त असां कोशिशि करे तव्हांखे ॿुधाईंदासीं। असांजे सिंध में तमामु वॾा वॾा सॉइल जा एक्सपर्ट आहिनि ऐं फर्टिलाइज़र ते तमामु घणो कमु आहे। उहे बि असांजी पोस्टूं अगरि ॾिसंदा आहिनि त उहे असांजी रहनुमाई कनि बजाए तनक़ीद करण जे। ॾिसो असां जेकॾहिं तव्हांजी असां पंहिंजी नाक़िस जेका आहे इंफॉर्मेशन या ॼाण जे थ्रू तव्हांखे कुझु न कुझु रहनुमाई ॾियूं था त इनशा ताला जेकॾहिं वीडियो में असांखां ग़लतियूं थी वेंदियूं त असां तव्हांखे जेको आहे कोशिशि करे जेको आहे तव्हांखे उहे शयूं वरी लिखत किताबी ॻाल्हियुनि में कंदासीं। हाणे तव्हांजी मैनेजमेंट तव्हां कीअं था कयो, आया तव्हां वटि शुरूआति में DAP आहे या कोन्हे, पोटाश आहे या कोन्हे, छो जो इहे ॿई तमामु घणा कास्टली प्रोडक्ट आहिनि असांजा। DAP जी क़ीमत तव्हांखे ख़बर आहे, पोटाश जी क़ीमत तव्हांखे ख़बर आहे। इहे लॻभॻि ईअं सम्झो DAP जेकॾहिं पाण फास्फोरस जो जेकॾहिं सुठो सोर्स ॾिसंदासीं त 12-13 हज़ार खां मथे ई मथे आहे। पोटाश जो सुठो सोर्स ॾिसंदासीं, सुठी क्वांटिटी जो इम्पोर्टेड पोटाश ॾिसंदासीं त उहो बि असांजो जेको आहे ईअं सम्झो 12-13 हज़ार रुपए खां मथे मथे आहे। इहे शयूं मैनेज करणियूं आहिनि। जेकॾहिं मिसाल तव्हां जेतिरो असां लिखियो आहे, 1 खां 2 बैग लिखिया आहिनि, जेकॾहिं तव्हां नथा ॾेई सघो त कुझु न कुझु ॾियो। NP मिसाल ॾेई था सघो त NP ॾियो, ठीकु आहे न। नाइट्रोफास मतिलबु फास्फोरस जो कुझु न कुझु सोर्स ॾींदासीं त असांजो ॿूटो सुठी तरीक़े सां मैनेज कंदो, अॻिते ग्रोथ कंदो। सो उमेदु आहे तव्हांखे वीडियो पसंदि आई हुजे। तव्हां पंहिंजा कमेंट्स, पंहिंजा राया, पंहिंजा जेको आहे तजिया असांजी इस्लाह जे लाइ
लाज़मी लिखंदा कयो। ऐं वीडियो जेकॾहिं तव्हां शेयर कंदो त असांजे आबाद घरनि जी रहनुमाई थींदी, असांजे आबाद घरनि जी भलाई थींदी। इन नियत सां कंदासीं त इंशाअल्लाह ताला पाण सभिनी खे फ़ाइदो थींदो। तव्हां सभिनी वॾी महिरबानी, पंहिंजो ख़्यालु रखंदा कयो। थैंक यू सो मच।